ज़िंदगी हिकु अहिड़ो सफ़रु आहे जेको ख़ुशियुनि ऐं ग़मनि, कामयाबियुनि ऐं नाकामियुनि सां भरियलु हूंदो आहे। इंसानु जॾहिं हिन दुनिया में अचे थो त ख़ाली हथ हूंदो आहे, पोइ आस्ते आस्ते हलणु, ॻाल्हाइणु ऐं ज़िंदगीअ जा सबक़ सिखंदो आहे। कॾहिं हालतूं इंसान जी मर्ज़ी मूजिबि हूंदियूं आहिनि त कॾहिं आज़माइशूं बि ईंदियूं आहिनि। कुझु माण्हू साथ निभाईंदा आहिनि त कुझु रस्ते में छॾे वेंदा आहिनि, पर हर तजुर्बो इंसान खे कुझु न कुझु सेखारे वेंदो आहे। ज़िंदगी जो हुस्न उन में आहे त हर इंसान सां हुस्न सलूक कयो, छो त अलाह पाक हर इंसान खे हिकु ॿिए लाइ आज़माइश जो ज़रियो बणायो आहे। ज़िंदगी हिकु आज़माइश आहे, उनखे ज़ाया न कयो वञे, सब्र सां अलाह जे अहकामनि सां गुज़ारियो वञे।